अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। ठिकराडो में सोशल मीडिया ज़रिए शरीफ़ माण्हुनि जी साख खे मुतासिर कंदड़ शहरपसंदनि ख़िलाफ़ शहरीन पारां एहतिजाजी रैली कढी मेन चौक ते धरणो हयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अर्ज़ मोहम्मद मोहतुम मौजूब नियाज़ अहमद चनो, अब्दुल मजीद सुमरो, अल्ह वदायो मोहतुम, सदाम मुंगरियो, गुलाम हुसैन राजड़, नज़ीर अहमद, मोहम्मद अली महर ऐं ॿियनि चयो त सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमाल कयो पियो वञे। शहरपसंदनि पारां शरीफ़ शहरीन ख़िलाफ़ नफ़रत वारियूं पोस्टूं अपलोड कयूं पियूं वञनि। हुन चयो त कुझु शहरपसंदनि सिकंदरी जमात जे अॻवान हाफ़िज़ नियाज़ अहमद चनो ख़िलाफ़ बेहुदा पोस्टूं अपलोड करे संदन साख मुतासिर कई आहे। एहतिजाज कंदड़नि साइबर क्राइम इदारे IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त शहरपसंदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।